अॼु मां राति हिकिड़ी हदीस पढ़ी आहे ऐं उहा हदीस पढ़ी जो हिकिड़ो जुमिलो मूंखे छिरकाए छॾियो अथसि ऐं चाहियां थो तव्हांखे उहा हदीस ॿुधायां। हदीस मूं ज़िंदगी में पहिरियों भेरो पढ़ी आहे ऐं पहिरियों भेरो बयान थो कयां तव्हांखे। उनजे हिकिड़े जुमिले मूंखे छिरकाए विधो आहे। ही हदीस आहे किताब अल अज़्म इमाम अबू शेख इस्बहानी रिवायत आंदी आहे, जिल्द 5 सुफ़ो नंबर 1636 सुफ़ो, किताब अल अज़्म, किताब जो जमा करण वारो इमाम अबू शेख इस्बहानी आहे। रिवायत करे तो हजरत खालिद बिन मैदान रज़ी अल्लाह तआला अन्हु का मरफूअन रिवायत है। हबीबन फरमाते कुस्मल हया अशरत अजजा, हया के रब विरायो तो हया जा कुल 10 हया जा कुल घणा हिस्सा आहिनि। साईं फरमाईंदा तिसअतुन फिल अरब व वाहिदुन फी साइरिल खल्क़, 9 हिस्सा हया जा रब अरबन में रखाया आहिनि, बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया जे क़ौमुनि में विरहायो आहे। अरब में एतिरो रब हया रखियो, 9 हिस्सा हया जा कंहिंमें अरबन में, बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया जे क़ौमुनि में आहे। साईं फरमाईंदा वल किब्र अशरत अजज़ाइन तिसअतुन फिर रूम व जुज़उन फी साइरिल खल्क़, वॾाई जा कुल 10 हिस्सा, वॾाई जा कुल उन मूं 9 हिस्सा रूम वारनि में रखिया। रूमी वॾाई तकबर हठ, इटली ऐं यूरोप यो रोमन एम्पायर थी गुज़रियो आहे। साईं फरमाइनि था त वॾाई जा 9 हिस्सा रूम में आहिनि, बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया में फैलियल। वसरक़त अशरत अजज़ा तिसअतुन फिल क़िब्त व जुज़उन फी साइरिल खल्क़। साईं फरमाइनि था चोरी कुल 10 हिस्सा चोरी, उन मूं 9 हिस्सा किब्तियुनि में, बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया खे वंड मिले। चोर किब्ती। साईं फरमाइनि था वल बुख़्लु अशरत अजज़ाइन तिसअतुन फी फारिस व जुज़उन फी साइरिल खल्क़। बख़ीली कंजूसी ये 10 हिस्सा है, उन मूं 9 हिस्सा ईरानियुनि में, 9 हिस्सा फारस में आहिनि ऐं बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया में विरायल आहे। साईं फरमाइनि था वल फ़क्र अशरत अजज़ाइन तिसअतुन फिल हबश व जुज़उन फी साइरिल खल्क़। मिस्कीनी ऐं मोहताजी कुल 10 हिस्सा आहे, उन मां 9 हिस्सा अफ्रीका में आहे, हबशा में। अॼु ताईं बि मुस्तफ़ा करीम जेको फरमायो आहे उनमें शक शुबू न आहे। अॼु असां ॾिसूं था जेको साईं जन जो फरमान उहो नज़र पियो अचे। वशहवत अशरत अजज़ाइन तिसअतुन फिन निसा व जुज़उन फिर रिजाल। साईं फरमाइनि था त जिनसी ख्वाहिश जेका हूंदी आहे उहा कुल 10 हिस्सा आहे, 9 हिस्सा औरत में, हिकिड़ो हिस्सो मर्द में। हबीबन करीमन फरमायो वल हिफ्ज़ अशरत अजज़ाइन तिसअतुन फिल तुर्क व जुज़उन फी साइरिल खल्क़। हाफ़िज़ो 10 हिस्सा आहे, 9 हिस्सा तुर्कन में आहे, बाक़ी हिकिड़ो हिस्सो दुनिया जे माण्हुनि में आहे। ऐं साईं फरमाइनि था वर्रिज़्क़ अशरत अजज़ाइन तिसअतुन फिल तिजारत व जुज़उन फी साइरिल खल्क़। हबीबन फरमायो त रिज़्क़ जा कुल 10 हिस्सा, रिज़्क़ ऐं रोज़ी जा कुल
रिज़्क़ ऐं रोज़ी जा कुल 10 हिसा आहिनि 9 हिसा वापार में आहिनि बाक़ी हिकिड़ो हिसो ॿियनि सभिनी धंधनि 9 हिसा वापार में रिज़्क़ चाहियो था कुशादगी चाहियो था वापार कयो ऐं आख़िरी जुमिलो जे मूंखे छिरकाए विधो आहे ऐं मां ज़िंदगी में पहिरियों भेरो इहा हदीस पढ़ी आहे ऐं पहिरियों भेरो बयान कयां पियो हबीबन करीमन फरमायो वज़िना अशरत अज्ज़ाइन तिसअतुन फी सिंध व जुज़उन फी साइरिल ख़ल्क़ बद किरदारी ज़िना कारी 10 हिसा है 9 हिसा सिंधियुन में है बाक़ी हिकिड़ो हिसो सॼी दुनिया में बद किरदारी ज़िनाकारी बेहयाई गंदाई असां समझदासी यूरोप मथे आ मदीने वारो साईं 1500 साल अॻु में ॿुधाए वियो आहे त सिंधी घटि कोन्हनि अल्लाह साईं जल शान पनाह रब करीम असां सभिनी खे अख खे बुरी नज़र खां बचाए बदन खे बेहयायुनि खां बचाए रब चले इफ़त ऐं पाक दामन फरमाए